आज़ी हिंगोरजा में बरसात के 15 ॾींहं गुज़री विया पर रूरल हेल्थ सेंटर हिंगोरजा में अञा 5 फुट बरसाती पानी बीठल आहे, जंहिं सबबि इस्पताल अंदर ईंदड़ मरीज़ ऐं डॉक्टर सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन सिलसिले में हिंगोरजा मां धरती टीवी जी रिपोर्टर शमसुद्दीन राजपूत जी रिपोर्ट ॾिसूं था। बरसात के 15 ॾींहं त गुज़री विया आहिनि पर हींअर बि हिते गोॾे जेॾो सरकारी इस्पताल में पानी बीठल आहे। बरसात जे पानी बीहण सबबि इस्पताल मुकमिल तौर बंदि आहे, जॾहिं त डॉक्टर हज़रात जेके आहिनि उहे निटण उस में वेही रोड ते वेही मरीज़नि जी चकास करे रहिया आहिनि। इन सॼी सूरत में डॉक्टरनि सां गॾोगॾु हिंगोरजा उनजे भर पासे मां ईंदड़ मरीज़ जेके आहिनि उहे पिणु सख़्तु परेशान आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन बरसाती पानी बीठल बाबति धरती टीवी सां कहिड़ा वीचार वञनि था। हिते जेको आहे सो तक़रीबन 6 खां 6.5 फुट जेको आहे इस्पताल में पानी बीठल हुयो। असां वसा वारनि खे इलाज में चुकियोसीं, अपील कईसीं, मगर हर माण्हू ईअं चयो, हर इदारे ईअं चयो त असांजे वस जी ॻाल्हि न आहे, असांजे इख़्तियार में न आहे। असां DC सां मिलियासीं, DC जेको आहे सो DH खे चयो, DH चयो मुंहिंजो इख़्तियार न आहे। अॼु वरी ताज़ो DH सां मिलियासीं, उन चयो त AC खे मां चवां थो, जॾहिं AC सां मिलियासीं, AC ते त मूंखे कोई लीडर कोन्हे को। हाणे हिनमहिल ताईं ख़बर कान थी पए त हीअ इख़्तियार कंहिंखे पाणी कढण जो आहे। हर इदारो पंहिंजी जान छॾणु चाहे थो, मगर हीअ करोड़नि रुपयनि जी बिल्डिंग जेका हिनजे नालीअ जे करे, हिननि जी बेवसी जे करे हीअ तबाह थी रही आहे। हिंगोरजा जो आवाम जेको आहे सो मुसलसल दावूं कयूं मगर को बि हिनमहिल ताईं खड़ तेल न पियो निकिरे। असां वसवार खे गुज़ारिश कयूं त हीअ पाणी कढी करोड़नि जी बिल्डिंग बचाए वञो। हिंगोरजा इस्पताल तमामु वॾी इस्पताल आहे। रानीपुर हालाणी जे विच में ॿी का बि सरकारी इस्पताल न आहे ऐं नेशनल हाईवे जी इस्पताल आहे ऐं हिते तमामु घणी OPD हूंदी आहे। थेरापुर ज़िले जी पहिरियों नंबर OPD हिते हूंदी आहे, पर 15 ॾींहंनि सां हिते पाणी बीठो आहे। तव्हां बि इंतिज़ामिया ते परवाह न आहे, न DC ते, न AC ते, न मुफ्तियात ते, न रेवेन्यू वारनि ते, या हितां जे टाउन MLA ते, या पब्लिक हेल्थ ते बि परवाह न आहे। इस्पताल में तो पानी बीठो आहे, कंहिं बि क़िस्म जी काई फैसिलिटी कान्हे का, न वेचारा डॉक्टर जेका ॿाहिरि वेठा आहिनि उसियुनि में चकास था कनि पिया, न का दवाई सहूलियत आहे, न फैसिलिटी आहे। उन खां पोइ जेकी बिल्डिंग आहे करोड़ अरब रुपए जी बिल्डिंग आहे जेकी पाणी हेठि आयल आहे, जंहिंमें तक़रीबन 6 खां 7 फुट पाणी आहे हिन वक़्तु, जंहिंमें कंहिं बि सहूलियत कान्हे का। कमु जेको बिल्डिंग आहे लखनि अरबनि जूं हली वेंदी। कमिश्नर सखर, DC खैरपुर, DHO खैरपुर ऐं सिहत खातो सुजाॻ थिए ऐं हिन हिंगोरजा जी सरकारी इस्पताल मां बरसाती पाणी नेकाल कराए। कैमरामैन हसनैन राजपाल सां गॾु शमीज़ी राजपाल, धरती TV।